चाहियां तो तव्हां सभिनि विच में चेटीचंड महोत्सव में 31 मार्च जो शाम जो 7 वॻे अंबुजा मॉल सड्डू में तव्हां सभिनि खे नचाइणु, तव्हां सभिनि खे झुमाइणु। ऐं मां चाहींदुमि तव्हां सभई अचो त सभई मिली करे झूलेलाल जी जो जनम ॾींहुं ख़ुशियूं सां गॾु नची करे मल्हायूं। ऐं हुते थींदा अनेक कार्यक्रम, छेज डांडिया, अवॉर्ड सेरेमनी। जय झूलेलाल। ऐं मां स्पेशल धन्यवाद कंदुमि विश्व सिंधी सेवा संगम जो ऐं असांजा पूज्य पंचायत महावीर नगर ऐं अनिल सिंघानी जी जो। जय झूलेलाल। जेको सिंधन जो भगवान आहे, जेको दीनन जो दातार आहे, कंदो सब जो बेड़ो पार, उहो केर आहे? लाल 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 झूले